खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी रूरल हेल्थ सेंटर रानीपुर में परचम कुशाई जी इफ्तिताई तकरीब असिस्टेंट कमिश्नर सोबेदारो क़ौमी झंडो फड़काए दुआ घुरी। रिपोर्ट मूजिब रूरल हेल्थ सेंटर रानीपुर पारां इतिहाद ईमान ऐं नज़म व ज़ब्त जे मौज़ू ते क़ौमी फ़ख्र ऐं इतिहाद जी अलामत तौर परचम बरादरी जी इफ्तिताई तकरीब मुनक़द कई वई। तकरीब की सदारत असिस्टेंट कमिश्नर सोबेदारो डॉक्टर राना हसीब MS रूरल हेल्थ सेंटर रानीपुर डॉक्टर मंजूर हुसैन ख़ास करी तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर अब्दुर्रहमान मेमन और डॉक्टर मोहसिन अली मंगरियो कई। तकरीब के खिताब कंदे असिस्टेंट कमिश्नर सोबेदारो डॉक्टर राना हसीब चयो त ही शानदार कदम डॉक्टर मोहसिन अली मंगरियो जी सोच जो नतीजो आहे जेको हुबल वतन ऐं गॾियल जज़्बे जी नुमाइंदगी करे थो जंहिं ही तकरीब मुनक़द कई आहे। जॾहिं त इफ्तिताई तकरीब रूरल हेल्थ सेंटर रानीपुर की मेज़बानी में मुनक़द कई वई जंहिंमें इलाक़ाई अमलदारनि सिहत जे माहिरनि ऐं अवामी वॾे अंग में शिरकत कई जॾहिं त केक पिणु कटियो वियो।